नवाज न्यूज़ भलीकार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन पर। सिंध हुकूमत तरफ़ा धाबे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन जो सुभाणे पीर जो पत्थर रखियो वेंदो। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त हीउ मनसूबो न रुगो पाकिस्तान पर पूरे खिते लाइ अहम नौयत जो प्रोजेक्ट आहे। सीपेक रिथा हुजण करे हिन में मक़ामी तौर परॾेही सीड़पकार कारखाना लॻाईंदा। जेको बि परॾेही सीड़पकार हिते ईंदो उनखे 10 सालनि ताईं टैक्स जी छूट ऐं मशीनरी ते इम्पोर्ट ड्यूटी न हूंदी। ही सिंध में सीड़पकारी करण जो अहम मौक़ियो आहे। थरकोल मंसूबे सबब परॾेही सीड़पकार हिते आया ऐं उतां बिजली पैदा करे पूरे मुल्क खे मिली रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चश्मा 5 न्यूक्लियर पावर प्लांट की पीड़ जो पत्थर रखी छॾियो। चश्मा 5 न्यूक्लियर पावर प्लांट अहम मनसूबो आहे। मनसूबे सां पाकिस्तान चीन मुआशी लाॻापनि खे हथी मिलंदी। पाकिस्तान ऐं चीन विच में वेझा ऐं मज़बूत लाॻापा आहिनि। मुल्क जो देवालो निकिरण वारो ख़तरो मुकमल तौर ते टरी वियो आहे। अफ़वाहूं पखेड़ियूं पियूं वञनि त मुल्क जो देवालो निकिरी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मियांवाली में तक़रीर खे ख़िताब। IMF पाकिस्तान लाइ ईंदड़ महीननि में मुस्तहकम पॉलिसी ते अमल दरामद आणण करार ॾेई छॾियो आहे। पाकिस्तान मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सुधारनि जी ज़रूरत आहे। पाकिस्तान सां हमेशह लाइ कमु करण लाइ तयारु आहियूं। डायरेक्टर IMF जूली हुज़ाक जो बयानु चवे थी 12 जुलाई ते एग्जीक्यूटिव बोर्ड पाकिस्तान लाइ $3 अरब जी मंज़ूरी ॾिनी आहे। पाकिस्तान खे फौरी तौर ते $1 अरब 20 करोड़ जारी करे छॾिया आहिनि। अमेरिका जो पाकिस्तान लाइ IMF प्रोग्राम की मंजूरी जी आजियां। अमेरिकी परॾेही वज़ीर एंथोनी ब्लिंकन चयो आहे त अमेरिका पाकिस्तान सां ॾुखे वक़्त में गॾु बीठल आहे। ख़्वाहिश आहे त पाइदार मुआशी बहाली लाइ पाकिस्तान IMF सां कमु जारी रखंदो। रत देरे भरिसां वसंत शाख वटि रोड हादसे में फौत थी वियल मासूम ॿारड़ी ऐं औरत समेत 4 ॼणनि जा मर्द ॻोठ आंदा विया। ॻोठ अलाह ॾिनो सीडरो में सोग वारो माहौल, हर अखाली।